हजरत साईं ताज महमूद अमरोटी सब चो रहमतुल्लाह अलैह चो रहमतुल्लाह अलैह जोर सा चो रहमतुल्लाह अलैह। वागे लिखंदा हिकिड़ो नौजवान पांजो पाण बैलगाड़ीअ ते खणाए आयो हेठां धड़ोनी जो सुको पियो आहे। ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन्हीं को पुछा कई अदा दे ख़बर तोखे कहिड़ी बीमारी थी छाजे करे तुंहिंजो हेठों धड़ सुकी पियो आहे। हुन पंहिंजो वाक़ियो ॿुधायो चई सही मां ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो वॾियूं चोरियूं कंदा हुआसीं नामी गिरामी असां चोर हुआसीं। आहिनि न दुनिया जे अंदरि चोरी करण वारा हिते खाए नथा अॻिते खाई न सघंदा हिते हाज़मो थींदो न अॻिते हाज़मो कोन थींदो। चई सही असां ॿई चोरियूं कंदा हुआसीं असां सां कोई मुक़ाबिलो न करे सघे। खुदा जी कुदरत आहे उहो मुंहिंजो दोस्त मरी वियो सुबुह जो वञी उन्ही खे दफ़न कयोसीं। शाम जो दिल में ख्याल थियो त जेकर वञी जी क़ब्र खोटरे ॾिसां जहिड़ी असां तादी हूंदी सुभां मां सां बि थींदी जेकी तकलीफ़ हिनखे हूंदी मूंखे बि उहा तकलीफ़ ईंदी। बयान करे थो साईं मां वञी शाम जो वक़्तु आहे सिज लहण वारो आहे अंधारो थिए थो वञी करे क़ब्र खोटण शुरू कईमांसि। क़ब्र खोटरे खोटरे जॾहिं कफ़न ते पहुतोमांसि ॾिसां त कफ़न जे मथां हिकिड़े गेरे जेतिरी शइ वेठी आहे वेठी थी हुनखे ॾंग हणी वेठी थी हुनखे ईज़ा ॾे। उन गेरे जेतिरी शइ जी जॾहिं मां ते नज़र पई त मुंहिंजे कढ लॻी मां उन जे भव खां वठी भॻुमि। साईं हुन जूं अखियूं ईअं बरन पयूं जीअं लाइटियूं बरबियूं आहिनि। मां ॾिसां पियो त मुंहिंजे कढ अचे थी मां उन जे भव खां भॻुमि। ॿी वाह नज़र न आई हीअं जो नज़र कयमि त हिकिड़ो तालाब आहे पाणीअ जो उन में मां बुल ॾेई विच में वञी बीठुमि। बयान करे थो साईं 400 एकड़नि जे क़रीब उहो तालाब आहे। ॾिठुमि त उहा गेरे जेतिरी शइ फिरी फिरी करे हेठि मुंहुं कई मां लाइट ते ॾिठुमि त वाह त मां हिकिड़ो कतरो जो कढी करे पाणीअ में उछले त सारो पाणी ज़हर थी वियो जेसीं ताईं मूंखे आयो मुंहिंजो धड़ी सुकी वियो। पनाह घुरो अल्लाह खां